दोस्तों, इमामनि जे चालीहे जे निस्बत के हवाले से पंहिंजो नज़म नज़राने अक़ीदत पेश कयूं था। नज़म जो उनवान है अञा भी ज़िंदान आहे साॻियो, अञा भी ज़िंदान आहे साॻियो, अञा भी विख विख ते करबला, अञा भी ज़िंदान आहे साॻियो, अञा भी विख विख ते करबला, अञा भी साञाह ट्रियास ते शऊर जे दग ते करबला, अञा भी ज़िंदान आहे साॻियो, अञा भी विख विख ते करबला, अञा भी साञाह ट्रियास ते शऊर जे दग ते करबला, अञा भी ॾाहप ते ॾंग आहिनि, अञा भी ताक़त यज़ीद वटा, अञा भी ॾाहप ते ॾंग आहिनि, अञा भी ताक़त यज़ीद वटा, हिर्स ऐं लालच ज़ुल्म जहालत दगा जी दौलत यज़ीद वटा, अञा भी ॾाहप ते ॾंग आहिनि, अञा भी ताक़त यज़ीद वटा, हिर्स ऐं लालच ज़ुल्म जहालत दगा जी दौलत यज़ीद वटा, अञा भी फ़िरौन खे वॾाई झुके थी उनखे अञा खुदाई, अञा भी फ़िरौन खे वॾाई झुके थी उनखे अञा खुदाई, अञा भी कई अबू जहल हिन जे रोशनीअ सां सड़िया वतन था, अञा भी कई अबू जहल हिन जे रोशनीअ सां सड़िया वतन था, अञा भी कई शिमिर जी सूरत अमुन जा वेरी बणिया वतन था, मगर हवाउनि में अॼु भी हक़ जा हज़ारे होका हली रहिया आहिनि, मगर हवाउनि में अॼु भी हक़ जा हज़ारे होका हली रहिया आहिनि, अली अलीअ जा लॻनि था नारा, समूरा जाबिर जली रहिया आहिनि, कदम कदम ते पुकार आहे, हुसैन हक्का हुसैन सच्चा, फ़ज़ा में छायल खुमार आहे, हुसैन हक्का हुसैन सच्चा, कदम कदम ते पुकार आहे, हुसैन हक्का हुसैन सच्चा, फ़ज़ा में छायल खुमार आहे, हुसैन हक्का हुसैन सच्चा, वञो ऐं फ़िरौन खे ॿुधायो त लाश तुंहिंजो ॻरी चुको आहे, वञो ऐं फ़िरौन खे ॿुधायो त लाश तुंहिंजो ॻरी चुको आहे, फ़ुज़ूल रस्मुनि समेत तुंहिंजो अबू जहल भी मरी चुको आहे, यज़ीद तोड़े शिमर ते हर पल जहां में लानत वसी रही आहे, यज़ीद तोड़े शिमर ते हर पल जहां में लानत वसी रही आहे, मगर सच्चाई जा ज़िंदा आहे उन्हीं के दुनिया ॾिसी रही आहे, मगर सच्चाई जा ज़िंदा आहे उन्हीं के दुनिया ॾिसी रही आहे, दिलनि जे लाइ बसि करार आहे, हुसैन हक्का हुसैन सच्चा, ज़ुल्म जे साम्हूं तरार आहे, हुसैन हक्का हुसैन सच्चा, दिलनि जे लाइ बसि करार आहे, हुसैन हक्का हुसैन सच्चा, ज़ुल्म जे साम्हूं तरार आहे, हुसैन हक्का हुसैन सच्चा।